सूफ़ सेहत लाइ सुठो मेवो सम्झियो वेंदो आहे। इन लाइ हिकु मिसाल ॾिनो वेंदो आहे त रोज़ हिकु सूफ़ खाओ ऐं डॉक्टर जो दग विसारे छॾियो। पर कॾहिं कॾहिं कुझु माण्हू इहो चवंदा आहिनि त जेतोणीकि सूफ़ सेहत लाइ फ़ाइदा रखे थो, पर सूफ़ जे ॿिजनि जी सूरत हाल इन जो तड़ आहे। चयो वेंदो आहे त सूफ़ जा ॿिज ज़हरीला हूंदा आहिनि ऐं सोशल मीडिया या ॿियनि फोरम्स ते इहा ॻाल्हि ॿुधण में ईंदी आहे त जेकॾहिं सूफ़ जो ॿिज वधीक खाइजे त मौतमार साबित थी सघे थो। पर इन मामले जी हक़ीक़त छा आहे? जिते साज़गार आब हवा हूंदी आहे उते सूफ़ जी पोखी सोली आहे। ही एंटी ऑक्सीडेंट ख़ासियतुनि सां भरपूर आहे जेको जिस्म खे कैंसर पैदा कंदड़ उनसरनि खां बचाए थो। सूफ़ जा नंढड़ा नंढड़ा कारा ॿिज हूंदा आहिनि। ॿिजनि जी सेहत जी कहाणी सूफ़ खां मुख़्तलिफ़ आहे। हिननि में अमेगडालिन मादो हूंदो आहे जेको इंसानी हाज़मे जे एंज़ाइम सां राब्तनि में अचण ते साइनाइड नाले मादो पैदा करे थो। थी सघे थो तव्हां बि सोशल मीडिया ते अहिड़ियूं वीडियोज़ ॾिठियूं हुजनि जिन में ॿुधायो वेंदो आहे त इहो ज़हर ख़तरनाक आहे। साइनाइड हिकु ख़तरनाक ऐं ॼातल सुञातल ज़हर आहे। जेकॾहिं अव्हां खे ॿुधायो वञे त सूफ़ जे ॿिजनि में साइनाइड मौजूदु आहे त इहा अणॼाणाई आहे ऐं इहा ॻाल्हि ख़तरनाक साबित थींदी। सोशल मीडिया ते इहा प्रोपेगेंडा कई वेंदी आहे त सूफ़ जा ॿिज ज़हरीला हूंदा आहिनि। इन लाइ इहा ॼाण बि अणपूरी आहे। पहिरियां साइनाइड जे कम खे सम्झिजे। साइनाइड खे आम तौर ते जंग जे कीमियाई हथियारनि जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। घटि मादनि में साइनाइड हूंदो आहे जंहिंखे साइनोग्लाइकोसाइड्स चयो वेंदो आहे जेको कुदरती तौर ते मेवनि में हूंदो आहे ऐं अमेगडालिन इन्हनि मां हिकु आहे जेको सूफ़ जे ॿिज में हूंदो आहे। सूफ़ जे ॿिजनि में सख़्ती हूंदी आहे जेका इंसानी मादे जे हाज़मे सां मुतासिर नाहे थींदी, पर जेकॾहिं इन खे चॿाड़े खाइजे अमेगडालिन हानिकार साबित थींदो आहे। जेकॾहिं हिकु या ॿ ॿिज खाइजनि त इन्हनि खे चॿाइण सां ख़ारिज थींदड़ अमेगडालिन सां जिस्म घटि मिक़दार में साइनाइड पैदा कंदो आहे। इन जो जिस्म ते को ख़राब असर नाहे पवंदो छो त पेट जा एंज़ाइम्स सवलाईअ सां इन खे मुंहुं ॾींदा आहिनि ऐं इन खे डिटॉक्सिफाई कंदा आहिनि। हिकु तहक़ीक़ मूजिबि 2.1 मिलीग्राम साइनाइड 70 किलो वज़नी शख़्स लाइ हानिकार थी सघे थो। घणो करे सूफ़ में 5 ॿिज हूंदा आहिनि। हिकु शख़्स 200 सन्हड़ा ॿिज खाईंदो त उन जे जिस्म ते ख़तरनाक असर पवंदो, पर जेकॾहिं हिकु या ॿ ॿिज ग़लतीअ सां बिना चॿाड़ण जे पेट में हलिया वञनि त को मसइलो नाहे, पर जेकॾहिं इहो मिक़दार वधणु लॻे त आम हालतुनि में न पर दिलि ऐं दिमाग़ खे नुक़सानु पहुचंदो।